जय श्री झूलेलाल। उम्मीद तो कयां कि तव्हां सभु ख़ुशि चाक चङा भला ख़ुशि प्रसन्न हूंदव। हिकिड़ी चिंता कुझु ॾींहंनि खां मुंहिंजे मन में अचे पई, इन करे मां तव्हांजे साम्हूं हाज़िर थियो आहियां। उहा चिंता इहा आहे कि असांजूं भेनर, असांजूं नियाणियूं ॼटनि सां प्रभावित थी करे शादियूं कनि थियूं। उन सां ईअं थो थिए कि ॼटनि जे घर वञनि थियूं, पोइ ॿार बच्चा पैदा कनि थियूं, पोइ उन्हनि नियाणियुनि जी हत्या कई थी वञे ऐं उनजी लाश फिटी थी कई वञे, उनजी दुर्गति कई थी वञे। कुझु ॾींहं पहिरीं देवास में इहा घटना थी आहे। हाणे असांखे सोचणो पवंदो कि इहा घटना छो थी, उन जे पुठियां कमज़ोरी छा आहे, आरोपी केरु आहे। उनजो मुख्य कारण आहे असांजो लालची हुजणु। असां धंधे ऐं पैसे जी लालच में पंहिंजी ज़ालुनि, पंहिंजे ज़ाइफ़ुनि, पंहिंजी बचड़ियुनि जे पोटड़नि जे मथां नज़र कोन था रखूं। असां पंहिंजो पाण खे होशियारु था सम्झूं, शहर में कॉलर खणी था हलूं, अॻियां अंजाम छा थो थिए उहा पाण खे ख़बर कोन्हे। पहिरीं जेके घर में असांजे सिंधियाणियूं घर में रहंदियूं हुयूं उहे फॉरवर्ड थी वियूं आहिनि, उन्हनि जे घोटनि जाम पैसा कमाया आहिनि, किटी पार्टियुनि में उहे व्यस्त आहिनि, फेसबुक ऐं मोबाइल में व्यस्त आहिनि। ॿार छा था कनि उन ते न ॿारनि जो ध्यानु आहे, न माइटनि जो ध्यानु आहे, न माउ जो ध्यानु आहे, न भाउरनि जो ध्यानु आहे, न पीउ जो ध्यानु आहे। घर जी जेका धनियाणी आहे, घर जी मुखियाणी आहे, घर जी जेका वॾी आहे, जेका माता आहे, उहा फेसबुक ऐं व्हाट्सएप में व्यस्त आहे। उहे ध्यानु कोन थियूं ॾियनि त असांजियूं बचड़ियूं, असांजी छोकिरियूं इहे नवां कपिड़ा, नवां मोबाइल किथां पियूं आणनि, नवां वॻा कंहिं वठी ॾिना, कंहिं बि माउ पीउ जो इन ॻाल्हि ते ध्यानु कोन्हे। अरे पाणी वठी आई, किथां वठी आई, ईअं कोन थींदो आहे। ॼटनि जे संप्रदाय जे माण्हू ॼटनि खे पैसा ॾियनि था त शिकार ठाहियो हिंदू छोकिरियुनि खे, सिंधी छोकिरियुनि खे। पोइ असां जेके मुखी चौधरी ठहंदा आहियूं, असां पंचायतूं घुराईंदा आहियूं, पोइ उन जे परिवार जे छोकिरियुनि सां गॾु पंहिंजो मुंहुं अछो करणु वेंदा आहियूं। असांखे ख़बर अथव जवाबु छा मिलंदो आहे? तो भैया बच्ची पैदा की थी तो घर में रखते, संभालते। असांखे उहे ज़लील कंदा आहिनि। जेके लापरवाह माउ पीउ पंहिंजे ॿारनि खे पैदा करे रोड ते छॾे था ॾियनि ऐं पंहिंजो मुंहुं अछो था कराइनि, ऐं जंहिंजे लाइ असां वेंदा आहियूं उन्हनि खे का परवाह कोन हूंदी आहे। इहे जेके ऑफिसर वेठा आहिनि उहे खिलंदा आहिनि असांजे मथां। असां पंचायत या उपाध्यक्ष, सेक्रेटरी, अध्यक्ष ठही करे वेंदा आहियूं, पर उन खां पोइ बि समाज जे माण्हुनि खे जागृति नथी अचे। हलो कंहिंजो को ॾोह न हुजे, असां कंहिंसां गॾु वञूं बि। इन करे असांखे पाण खे जागृत थियणो आहे, समझदार थियूं, पंहिंजे ॿारनि ते पाण नज़र रखूं, पंहिंजे भाउर जेके राखियूं ॿधनि था भेनरुनि खे ऐं तव्हांजी भेनरूं ॿिए हंधि भॼी थियूं वञनि, इहा समस्या हिते जी कोन्हे, देवास जी कोन्हे, सॼे देश जी समस्या आहे। भाउरनि खे भेण जो राखी ॿधण जो फ़र्ज़ु निभाइणु खपे। मूंखे चिंता आहे, चापलूसी न करणु खपे हिक ॿिए जी। को नेता अचे उनखे मालो न पाइणु खपनि, पंहिंजे समाज जे कुरीतियुनि ते ध्यानु ॾियणु खपे। पंहिंजे समाज जो सम्मान कीअं वधंदो, ॾाटो कीअं मथे थींदो। असांजा बुज़ुर्ग जंहिं सम्मान खे रखी करे, मुछ ते हथु रखी करे पंहिंजी इज़त खणी आया, पाण डिॼूं था कि छोकिरी सुसाइड न करे वठे, का दिक़त कोन्हे। 15 ॾींहं सुसाइड कंदी, 15 ॾींहं रोई करे वेही रहंदासीं। जेकर भॼी वई, समाज खे अलॻि शर्मिंदगी झेलणी पवंदी, परिवार खे अलॻि शर्मिंदगी झेलणी पवंदी, सॼे रिश्तेदारनि में शर्मिंदगी झेलणी पवंदी ऐं रोअणो पवंदो सॼी ज़िंदगी। अहिड़ी छोकिरी जेका सुसाइड करे थी त भले सुसाइड करे, सुभाणे छो थी करे, अॼु करे, 15 ॾींहं रोई करे वेही रहंदासीं।
मुंहिंजे दोस्तनि ते, मुंहिंजे विषय ते मुंहिंजा दोस्त, मुंहिंजे माताऊं, मुंहिंजी भेनरूं हथ जोड़े तव्हांखे हथ जोड़े निवेदन थो कयां, शर्मनाक विषय आहे। इन ॻाल्हि ते सावधान थियो, सोचो, गंभीर थियो, इन तरह जूं ग़लतियूं न थियनि। घणी सिंधी समाज जा मायूं प्रभावित थी करे ईसाई धर्म में बि वञनि पियूं। सिंधु नगर कल्याण में इहे ॾाढियूं घटनाऊं थियूं, उते काफ़ी संस्थाउनि कमु कयो। इन ते बारीकी सां वॉच रखणु खपे सभिनी समाज वारनि खे। जेके मुखी थिया आहिनि, जेके चौधरी थिया आहिनि, उन्हनि खे इन ॻाल्हि ते बिल्कुलु नज़र रखणु खपे, ध्यानु ॾियणु खपे। पंहिंजा जेके सिंधी नेताऊं आहिनि उन्हनि सां ॻाल्हाइणु खपे, उन्हनि खे चवणु खपे, अहिड़ो संविधान पास करणु खपे जो इन तरह असांजे ॿारनि खे, असांजी माताउनि खे, असांजी भेनरुनि खे केरु बि प्रभावित न करे ऐं ईसाई समाज में न खणी वञे। मुस्लमान एतिरी हिमत न वधे जो सिंधी छोकिरियुनि जी शादी कनि, सिंधी छोकिरियुनि सां उनखे बर्बादु कनि, उन मां ॿार ॼणाइनि। तंहिंखां पोइ ख़बर पइजी थी वञे घर में हू छा था खाइनि, कीअं था खाइनि, जोश जोश में हार्मोन्स स्टॉक था थियनि। हिन कची उमिरि में जोश जोश में छोकिरियूं ग़लती करे थो वञनि। इहा टीन वारी उमिरि ते बिल्कुलु नज़र रखणु खपे। मां थोरो चई पंहिंजी ॻाल्हि खे विराम थो ॾियां। महिरबानी करे ध्यानु ॾियो, ध्यानु ॾियो, ध्यानु ॾियो, नज़र रखो। 10% होश में न जियो, 100% होश में जियो। ध्यानु रखो, ध्यानु इन खे ई चइबो आहे। पंहिंजे ॿारनि ते ध्यानु रखो, पंहिंजा ॿार ग़लतियूं न कनि, हथ जोड़े निवेदन। इन ॻाल्हि सां गॾु मां पंहिंजी ॻाल्हि पूरी थो कयां। जय श्री झूलेलाल।